ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा आहियूं। तुर्क परॾे वज़ीर पारां परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जिमान में आजियाणो ॾिनो वियो आहे। मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻवाननि विच में ॿ-तरफ़नि लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण ते इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह कंदा हलूं। इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं। तुर्क परॾे वज़ीर पारां परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जिमान में आजियाणो ॾिनो वियो आहे। मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻवाननि विच में ॿ-तरफ़नि लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण ते इत्तफ़ाक़ थियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदा हलूं। तुर्क परॾे वज़ीर पारां परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जिमान में आजियाणो ॾिनो वियो। मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻवाननि विच में ॿ-तरफ़नि लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण ते इत्तफ़ाक़ थियो आहे।